अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म तरफ़ां मुआशी तरक़ी सादगी ऐं बजट ते ॿधल लाइअमल जोड़ण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम तां न सिर्फ़ बार घटि कयो वञे पर अवामी रिलीफ खे अवलीन तरजीह ॾिनी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ ताज़े आलमी पस मंज़र में मुल्की मुआशी सूरतहाल ते जाइज़ा इजलास। आलमी सतह ते ताज़ी छिकताण ऐं खिते ते पवंदड़ मुआशी असरनि बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म तरफ़ां ईंदड़ 48 कलाकनि में क़ाबिले अमल तजवीज़ूं पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ज़ख़ीरा अंदोज़ी में मुलविस पेट्रोल पंप ऐं कंपनियुनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई अमल में आंदी वञे। वज़ीर आज़म नाणे ऐं पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर खे हिदायत कंदे चयो त चइनी सूबनि जा दौरा करे सूबाई हुकूमत सां गॾिजी पेट्रोलियम शयुनि जी बचत ऐं उन ते फ़राहमी लाइ मनसूबाबंदी तयार कई वञे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो दौरो। सऊदी अरब जे दिफ़ा वारे वज़ीर शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात। ईरान जे ड्रोन ऐं मिसाइल हमलनि खां पोइ पैदा थियल सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ईरान लाइ हमला रोकण लाइ गॾियल कदम खणण ते बि ख़यालनि जी ॾे वठ। मुलाक़ात में गॾियल स्ट्रेटेजिक दिफ़ाई मुआहिदनि तहत गॾियल क़दमनि बि ॻाल्हियूं। ISPR मुताबिक़ मुलाक़ात में बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ दोस्त मुल्कनि जी कोशिशनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾिनो वियो। इलाइक़ाई सिक्योरिटी ताउन खे हथी वठाइण ते बि इत्तफ़ाक़। नायब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इज़हाक डार जो UAE जे परॾी वज़ीर सां फ़ोन ते राब्तो। खिते ख़ासि तौर UAE में हमलनि ते ॻणती जो इज़हार। ॿिन्हिनि मुल्कनि पारां अमन ऐं इस्तेहकाम जी अहमियत ते ज़ोर। अमरीकी इसराइली हमलनि सबबि ईरान पाड़ेसरी मुल्कनि खां माफ़ी घुरी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान पारां पाड़ेसरी मुल्कनि खां माज़रत जो क्रेडिट पंहिंजे नाले कंदे चयो आहे त ईरान शिकस्त जो मुंहुं ॾिसी वठितो आहे। ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि खां माफ़ी घुरी वरिती आहे ऐं वाइदो कयो आहे त हू हाणे उन्हनि ते हमला न कंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में डोनाल्ड ट्रंप जो त अमरीका ऐं इसराइल जे मुसलसल हमलनि ईरान खां माफ़ी वठण ते मजबूर करे छॾियो आहे। ईरान विच ओभर ते कब्ज़ो करे उन ते हुकूमत करण चाहे थो। तारीख़ में पहिरियों भेरो ईरान विच ओभर जे मुल्कनि खां शिकस्त खाधी आहे। ईरान पाड़ेसरी अरब मुल्कनि ते हमला मशरूत तौर बंदि करण जो ऐलान करे छॾियो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी सरज़मीन ईरान ते हमलनि लाइ इस्तेमाल न थी त कंहिं बि पाड़ेसरी मुल्क ते हमलो न थींदो। पाड़ेसरी मुल्क साम्राज्य जे हथनि में खेॾण बंदि कनि। ईरानी सदर चयो त खिते जे मुल्कनि सां ईरान जी का बि दुश्मनी नाहे। उन्हनि खां मौजूदा सूरतहाल ते माफ़ी घुरूं था। जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी सरज़मीन ईरान ख़िलाफ़ इस्तेमाल थी त हमलनि जो हक़ रखूं था। इसराइली फौज पारां तहरान ऐं अस्फहान में हमलनि जी नई लहर शुरू करण जो ऐलान। इसराइल फौज पारां 80 खां वधीक जंगी जहाज़नि ज़रिए ईरानी फौजी हंधनि खे निशानो बणाइण जी दावा। केतिरियूं ई इमारतूं तबाह थी वयूं। इसराइली फौज दावा कंदे चयो आहे त 80 खां वधीक जहाज़नि ज़रिए फौजी हंधनि ऐं मिसाइल लॉन्चर्स खे निशानो बणायो वियो। इसराइली जंगी जहाज़नि विच ईरान ऐं तहरान में हदफनि खे निशानो बणायो। अमरीका बि ईरान जा 43 जहाज़ तबाह करण जी दावा करे छॾी। इसराइल ऐं अमरीका जे हमलनि सबबि ईरान में शहादतनि जो अंग वधी 1323 ताईं पहुची वियो। शहीदनि में शागिर्द, औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। ईरान तरफ़ां बि अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ हमला जारी। तल अबीब ऐं विच इसराइल ते मिसाइल फायर कया विया। डीज़ल जी क़ीमतनि में वाध पाकिस्तान रेलवेज़ तरफ़ां किरायनि में 20 सैकड़ो इज़ाफ़ो। नोटिफिकेशन जारी। पाकिस्तान रेलवेज़ जे तर्जुमान चयो आहे त इकोनॉमिक क्लास जे किरायनि में 5 सैकड़ो इज़ाफ़े जो फ़ैसिलो कयो आहे। एसी क्लासिस जे किरायनि में 10 सैकड़ो इज़ाफ़ो कयो आहे। मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे ऑपरेशनल ख़र्चनि जो इज़ाफ़ी भार पाकिस्तान रेलवेज़ पाण बर्दाश्त कंदो। मालगाॾियुनि जे किरायनि में 20 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे। विच ओभर जी जंग सबबि सुई सदरन गैस कंपनी सिंध ऐं बलूचिस्तान में क़ाइम CNG जे स्टेशन्स खे गैस जी फ़राहमी बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो। नोटिफिकेशन बि जारी। ॿिन्हिनि सूबनि में अणॼातल मुदे ताईं CNG स्टेशन्स खे गैस फ़राहम न कयो वेंदो। अमरीका ईरान जंग जो असर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में घाटे तौर इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 55 रुपया फ़ी लीटर वाध। अघनि में इज़ाफ़े बाद पेट्रोल जी नई क़ीमत 321 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 335 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़रर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे
डेवलपमेंट लेवी 84 रुपयनि 40 पैसनि में वधाए 105 रुपया फी लीटर करे छॾी। नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त किते में जंग जी सूरत हाल आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतूं आसमान सां ॻल्हाए रहियूं आहिनि। पाकिस्तान जी पूरी कोशिश त छिकताण में घटिताई अचे। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध मजबूरी में कई वई आहे। पाड़ेसरी मुल्क में पैदा थियल सूरतहाल सॼे खिते खे लिपेट में आणे वरितो आहे। असां गैर मामूली हालतनि मां गुज़री रहिया आहियूं। इसाक डार ऐं मोहम्मद औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक वधीक चयो आहे त जीअं ई मामला बहितर थींदा अघ घटाया वेंदा। हर हफ़्ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में जाइज़ो वरितो वेंदो। सिंध हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। फ़ैसिलो अवाम दुश्मन करार क़ीमतनि में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध हुकूमत सां गॾु बीठल आहियूं। असां अवाम जा दुश्मन न आहियूं। हिक ई वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में 55 रुपया फी लीटर वाध अवाम सां ज़ुल्म आहे। सादिया जावेद वधीक चयो आहे त जेकॾहिं हर मुआशी बार सिर्फ़ अवाम ते ई विझणो आहे त पोइ रिलीफ कंहिंखे ॾिनो वेंदो। पाकिस्तान खे बचाइण लाइ हुकूमत सां गॾु आहियूं, पर अवाम खे कुचलण वारनि फ़ैसिलनि जो हिसो न बणजंदासीं। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खिलाफ़ अवाम सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं मुज़ाहिरा। जैकाबाद में टैक्सी ड्राइवर रोडनि ते निकिरी आया। रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो। लाड़काणे में चिंची हलाईंदड़ पोरियतनि पेट्रोल अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। जिनाबाग चौक ऐं एसएसपी चौक ते चिंचियूं बीहारे एहतजाज। अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। बिरप ख़ास में बि चिंची रिक्शा ड्राइवर सरापा एहतजाज। रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मिप बटोरो दड़े कासी अहमद केटी बंदर ऐं ॿियनि शहरनि में बि शेरियनि जो एहतजाज। पोरियतनि ऐं शेरियनि जो चवणु आहे त महांगाई सबबि ग़रीब ऐं अपोरियत तबिको ॿिनि वेलनि जी मानी गबे लाइ परेशान आहे। हुकूमत पेट्रोल अघनि में वाध करे वेतर अवाम मथां पेट्रोल बम किरायो आहे। फौरी तौर नोटिस वठी अघनि में इज़ाफ़ो वापसि वरितो वञे ऐं रिलीफ ॾिनो वञे। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई केस में 47 इश्तिहारी जवाबदारनि खे 10-10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। आईटीसी कोर्ट में जज अमजद अली शाह पारां केस जो फ़ैसिलो जारी। अदालत पारां जवाबदारनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम। 5-5 लख रुपया ॾंड। सज़ा हेठि आयल जवाबदारनि में उमर अयूब, मुराद सईद, जुल्फी बुखारी, शहबाज गुल, ज़रताज गुल ऐं ॿिया शामिल। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाई 15 दहशतगर्द मारिजी विया। आईएसपीआर जो चवणु आहे त बलूचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवायूं कयूं वयूं। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितना हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ॿी कार्रवाई बेसमा ज़िले में कई वई, जंहिं में फायरिंग जी ॾे वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। आईएसपीआर मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। कलार वेझो 4 ॿारनि जी माउ मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ भंबो लगारी में 30 वरनि जी भंबी ज़ाल मौलचंद कोली जो घर मां फाओ खाधो लाश मिलियो। वारसनि मूजिबि ख़ुदकुशी कंदड़ औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। सकरण वेझो 11 ॾींहं अॻु गुम थियल नीगर जो रोड़ी कैनाल मां लाश हथ। ॻोठ मुराद खासकेली वासी 7 वरनि जे ॿारड़े इरफान खासकेली जो लाश मिलियो। नीगर जो मण घर पहुचण ते वारसनि में कोहराम। वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो। अगूणे एमपीए शेरियार शर मथां हमले केस में अगूणे एसएचओ समेत 2 ॼणा बरी। 1 साल अॻु राउंती जे कचे में शेरियार शर मथां हमलो थियो हो, जंहिं में संदसि दोस्त अली मोहम्मद शर मारिजी वियो हो। उबावरो जी अदालत अगूणे एसएचओ शकूर लाखो ऐं अहमद खान सीलडो खे बाइज़त बरी करे छॾियो।